पिरी गुज़रियल ज़माने जूं कथाऊं यादि पियूं ईंदियूं। पिरी गुज़रियल ज़माने जूं कथाऊं यादि पियूं ईंदियूं। हठीलियूं जाम शोरे जूं हवाऊं यादि पियूं ईंदियूं। डिघी बीमार फैकल्टी, डिघी बीमार फैकल्टी जिते चंद चार कैंटीनूं। संगत खे चांहि चुस्कीअ जूं सलाहूं यादि पियूं ईंदियूं, सलाहूं यादि पियूं ईंदियूं। हा, ये हठीलियूं हवाऊं ऐं इहे चाहिनि जे चुस्कुनि जूं सलाहूं जेके बि हितां शागिर्द पढ़ी विया आहिनि उन्हनि खां कॾहिं बि की न विसरंदियूं। इहे कैंपस जा ॾींहं, इहे मुर्कूं, इहे टहक। ऐं हींअर बि ॾिसो त इहे शागिर्द जेके पंहिंजनि हॉस्टलुनि खे छॾे शहर खां अची इन्हनि कैंटीनुनि ते वेही रहिया आहिनि ऐं उन्हनि जे हथ में बि चाहिनि जा कोप आहिनि, मुर्कूं आहिनि। अॼु 21 मई इन चांहि जो ॾींहुं आहे ऐं उहा चांहि जंहिंजी शुरूआत 27 क़िबले मसीह खां चीन खां शुरूआत थी। चीन जो बादशाह शीन नंग जेको हिक भेरे हिक वण जे हेठां अचे वेहे थो ऐं संदसि जिस्म में ज़हर भरिजी वञे थो ऐं पोइ उन ई वण जा कुझु पता हुन जे वात में अची पवनि था, जंहिंखे चॿाइण खां पोइ हुन जो ज़हर ख़तमु थी वञे थो। ऐं ॿियो वाक़ियो ॾसियो वञे थो त हुन जो नौकर हुन जे पीअण जो पाणी गरम करे रहियो हुयो त उन में बि उन वण जा कुझु पता अची पवनि था, जंहिंखां पोइ हुन जो रंग मटिजी वञे थो। ऐं उहो बि जॾहिं शीन नंग पीअणु शुरू करे थो त हुनखे उन जो ज़ाइक़ो वणे थो ऐं पोइ हू हुन ते तहक़ीक़ करे थो ऐं पोइ हुनखे चांहि जो नालो ॾिनो वञे थो। चांहि मंदर इन चांहि मां वरितल आहे ऐं उन चांहि खे उर्दूअ में चांहि, अंग्रेज़ीअ में टी ऐं सिंधीअ में चांहि चयो वञे थो। ऐं चीन पोइ उन चांहि जो तमामु वॾो कारोबार कयो ऐं उन खां पोइ उन जी पैदावार कई ऐं कीनिया में उन जा केतिरा ई बाग आहिनि। पोइ बांग्लादेश में बि उन जी पोख शुरू थी ऐं उन जो कारोबार थियो। उन खां पोइ हिंदुस्तान, इंडिया ऐं उन खां पोइ पाकिस्तान ऐं असांजे सूबे सिंध में बि तमामु घणी वापराई वञे थी। उहा चांहि जंहिं ते केतिरनि ई शाइरनि शाइरी बि कई ऐं उन चांहि खे अक्सर असांजो हर तबिको इस्तेमालु करे थो, जंहिंमें असांजो शागिर्द, असांजो उस्ताद, असांजो मज़दूर, असांजो मुलाज़िम ऐं उन खां सवाइ घर में बि इन चांहि जो तमामु वॾो इस्तेमालु थिए थो। ऐं उन चांहि खे केतिरनि ई मुल्कनि ऐं केतिरनि ई सूबनि सकाफ़त जो हिसो बणाए छॾियो ऐं हर ईंदड़ महिमान खे चांहि पियारे उन जी आजियां कई वञे थी। हा, अक्सर करे चांहि पीअण खां पोइ बि चाह वधी पवंदो आहे। चाह सां हूअ चांहि प्यारे, चाह सां हूअ चांहि प्यारे, होश मुंहिंजा वई उॾारे, नेण नेणनि में उतारे, तिरछी निगाहुनि सां निहारे, सुरमई शाम धारे, साम्हूं पंहिंजे विहारे, होश मुंहिंजा वई उॾारे, चाह सां हूअ चांहि प्यारे, चाह सां हूअ चांहि प्यारे। हा, उहा ई चांहि असांजो ओरियत, असांजो मुलाज़िम सुबुह जो पंहिंजे स्टाफ खे, ऑफिसरनि खे ऐं उस्तादनि खे प्यारींदो आहे ऐं केतिरा ई मज़दूर ऐं पोरियत पंहिंजे लिङनि जो थकु लाहिण लाइ उहा चांहि पीअंदा आहिनि ऐं असां सफ़र में बि निंड फिटाइण लाइ चांहि पीअंदा आहियूं। ऐं ख़ासि करे असां सिंधी माण्हू किथे बि हुजूं, दुनिया जे कहिड़ी बि कुंड कुड़छ में हुजूं,
पर कोशिशि करे चांहि में केक ऐं बिस्किट ॿोड़े खाईंदा आहियूं ऐं उन मां मज़ो वठंदा आहियूं। ऐं सुबुह जो बि अक्सर करे चांहि सां मानी खाई पंहिंजी मज़ूरी ऐं पंहिंजे पोहे ते निकिरंदा आहियूं। हा, उस्ताद बुखारीअ अहिड़ियूं न ख़ूबसूरत सिटूं चयूं आहिनि त चांहि कोसी चङी, आब थधिड़ो हुजे, गरम जज़्बो हुजे, नरम लहजो हुजे। हा बिल्कुलु, चांहि बि गरम पीअण में मज़ो ईंदो आहे ऐं के माण्हू वरी चांहि खे ठारे ठारे बेसाहो करे पीअंदा आहिनि। मज़ो तॾहिं आहे जॾहिं तव्हांजो जज़्बो बि गरम हुजे ऐं तव्हांजो लहजो नरम हुजे।